बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम स्नी पोची खाने में खुश आमदीद। अॼु ठाहींदासीं असां आलू टुक जीअं मतिलबु उनजो प्रोसेस इहो हूंदो आहे त 2 खां 3 दफ़ा उनखे फ्राए करिणो पवंदो आहे। हिन में असां हिन नंढनि आलूनि जो ॾिसो नंढा आलू इन्हनि जो यूज़ कंदा आहियूं। तव्हां धोई ऐं छिलके समेत बि इन्हनि खे यूज़ करे सघो था। पहिरें दौर में त इन्हनि खे चुल्हि में हेठां रखियो वेंदो हुयो, जीअं मथां भाॼी पचंदी हुई उन्हनि खे खल समेत विधो वेंदो हुयो। पोइ उन मां मतिलबु उहे अधु पची त उन में वेंदा, उन खां पोइ उनखे ॿाहिरि कढी उन्हनि खे छंडे उन्हनि खां पोइ उन्हनि खे पचायो वेंदो हुयो। पर असां वटि जीअं चुल्हि हींअर अवेलेबल न आहे त इन जे करे असां हिन खे एतिरे ई जीरण ते पचाईंदासीं, जीअं सिर्फ़ु ईअं सम्झो त दम वारी जेका बाहि हूंदी आहे उन ते पचाईंदासीं। इन मतिलबु आलू टुक ठाहिण लाइ तमामु सब्र ऐं इत्मिनान जी ज़रूरत हूंदी आहे। त आराम सां हल्की बाहि ते इनखे तक़रीबन अधु कलाकु छॾे ॾियो, जेसीं ताईं पटाटा मतिलबु तव्हां ॾिसो उनखे थोरो उथलाए ॾिसिजोसि। जेसीं ताईं हीअं छुरी उनजे आर पार न थिए तेसीं ताईं असांजा आलू सुठे नमूने न पचंदा ऐं माना उहे ॻरियल न हूंदा। जॾहिं हल्का थधा थी वञनि, यानी तव्हांजो हथु बर्दाश्त करे सघे, त उन्हनि खे पंहिंजी तरीअ जी मदद सां हीअं ठाहींदासीं। उनखे पोइ इहे सभु असां आलू कढंदासीं, वरी उन्हनि खे तरीअ जी मदद सां धकु हणी ऐं वरी उन्हनि खे तरींदासीं। ईअं तरण सां उन्हनि में जेको क्रिस्पी ईंदो आहे तमामु टेस्टी लॻंदा आहिनि। हाणे इन्हनि खे अलट पलट कंदासीं, ज़ाहिर हिकिड़े पासे पची वञे त उन खां पोइ असां ॿिए पासे हिन खे पचाईंदासीं। इहे सभु जॾहिं पची वेंदा त उन खां पोइ वरी असां हिकिड़ो ॿियो मसालो तयारु कंदासीं, लेकिन इन्हनि खे इते बि हल्के ॿारनि ते सुठे नमूने सां पचाइजो जेसीं ताईं इहे क्रिस्प न थी वञनि। हिन में मां कंहिं बि बेसण जो कंहिं बि कॉर्नस्टार्च जो कुझु बि यूज़ न कयो आहे। उन जे बावजूद बि ही जेॾीमहिल तव्हां खाईंदो तव्हांखे ईअं लॻंदो या तव्हां पकोड़ा था खाओ, पर तमामु टेस्टी हूंदा आहिनि। उन मां जेके तरिजी आहे उन खां पोइ मां उहो थोरो तेल कढी ऐं हिन जो मां मसालो तयारु कंदमि, जंहिंमें लूणु मिर्च धाणा जीरो ऐं चाट मसालो इहे सभु असां आहिस्ता विझंदासीं। पहिरियां जीरे खे थोरो टुचकण ॾींदासीं, थोरो सो तेल विझंदासीं, ॻाढ़ा मिर्च लूणु ऐं उन खां पोइ हिन में हिकिड़ो ई मसालो तयारु थींदो। मसाले तयारु थियण खां पोइ हिन में असां जॾहिं ही आलू टुक विझंदासीं, ही आलू जेके असां 2 खां 3 दफ़ा तरिया आहिनि, आलू टुक जेके टुक माण्हू पाईंदो आहे उनखे बि 2 खां 3 दफ़ा उनजी मतिलबु तयारी में टाइम लॻंदो आहे। इन जे करे हिननि आलूनि जो नालो आलू टुकी ई मतिलबु रखियो वियो आहे या ठाहियो वियो आहे। त हिन खां पोइ हिन खे असां मतिलबु सुठे नमूने मसाले में थी वेंदा, तयारु थी वेंदा। ठाहियो खाओ ऐं मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांजे घरनि में अहिड़ा आलू ठहंदा आहिनि या न। ठाहे खाई इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।